नाज़रीन बुलेटिन शुरूआत में था वाक़िया कंदासीं। हैदराबाद में सिविल अस्पताल मां अगवा थी वियल मासूम बालड़ो बाज़ियाब थी वियो आहे। औरत समेत ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। हैदराबाद सिविल अस्पताल मां अगवा थी वियल मासूम बालड़े खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो। औरत समेत ॿिनि ॼणनि खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। 6 वरनि जे हैदर खे 6 ॾींहं अॻु सिविल अस्पताल मां अगवा कयो वियो हो। अहिड़ा फुटेजिस बि साम्हूं आया हुआ। बालड़े खे सांगड़ मां बाज़ियाब कराए औरत समेत ॿिनि ॼणनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। हैदराबाद में टाइम न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर फैज़ खोसो टेलीफोन लाइन ते मौजूद है। वधीक तफ़सील मालूम कयूं था। फैज़ खोसो, हैदराबाद की सिविल अस्पताल में अगवा थी वियल बालड़ो बाज़ियाब करायो वियो आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि ॿुधाइजो। मुबशर हैदराबाद की सिविल अस्पताल में 4 ॾींहं अॻु अगवा थियल 6 सालनि जे नींगर हैदर उर्फ अज़ान के सांगड़ में बाज़ियाब करायो वियो आहे। हैदराबाद के एसएसपी अमजद शेख की एक ख़ुसूसी टीम ठाही हुई बालड़े की बाज़ियाबी जे लाइ, जंहिंमें एसएचओ मार्केट ऐं डीएसपी मार्केट शामिल हुआ। उन्होंने सांगड़ में कार्रवाई कई है, जितां 4 ॾींहं अॻु अगवा कयल नींगर हैदर उर्फ अज़ान के बाज़ियाब कराए वरितो आहे। इहो नींगर सिविल अस्पताल में पंहिंजी माउ जे ऑपरेशन के वक्त मौजूद हो ऐं वार्ड के ॿाहिरां रोई रहियो हो। त उन दौरान खेसि वर्गलाए अगवा कयो वियो ऐं खेसि मोटरसाइकिल ते वेहारे एक औरत एक मर्द अगवा करे विया हुआ। उन्होंने औरत ऐं मर्द सां गॾु एक नींगरी भी उन मोटरसाइकिल ते सवार हुई। ॿार के सांगड़ ॾिनो वियो, जितां हैदराबाद पुलिस कार्रवाई करे उन नींगर के बाज़ियाब कराए वरितो आहे। 2 ॼणनि खे गिरफ़्तार भी कयो वियो आहे। चयो पियो वञे त जेके ॿार जे अगवा में मुलविस माण्हू आहिनि, मोहम्मद असलम मलक ऐं हिकु औरत फरीदा, उनखे गिरफ़्तार करे अगवा जे वारदात में इस्तेमाल थियल मोटरसाइकिल बंद कई वई आहे। अहिड़ी तस्दीक हैदराबाद के एसएसपी अमजद शेख कई है। उनजो चवणु आहे त असां ॿार खे सांगड़ मां बाज़ियाब कराए वरितो आहे। हाणे थोड़ी देर में हैदराबाद जो एसएसपी इन हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस करे उन वधीक जेके तफ़सील आहिनि उहे बयान कंदो त ॿार खे कीअं अगवा कयो वियो ऐं हितां ॿार खे कीअं सांगड़ ॾिनो वियो ऐं कीअं उनजी बाज़ियाबी अमल में आई आहे। तंहिं बाबति हैदराबाद जे एसएसपी जी पुलिस हेडक्वार्टर में प्रेस कॉन्फ्रेंस भी थियल है, जेका थोड़ी देर में थियणी है। बहरहाल ॿार जेको आहे हैदराबाद जी सिविल अस्पताल में जेको अगवा थियो 4 ॾींहं अॻु उनखे बाज़ियाब करायो वियो।